इतने ब्रेकिंग न्यूज़ तव्हां खे ॾिनालूं। आईजी सिंध गुलाम नबी मेमण करप्शन इल्ज़ाम हेठि ॿिनि डीएसपीज़ खे मुअतल करे छॾियो आहे। करप्शन इल्ज़ाम हेठि बिन कासिम ऐं क़ाइदाबाद जे डीएसपी खे मुअतल कयो वियो आहे। डीएसपी गुलाम परवर मीरानी ऐं नज़र ख़िलाफ़ जांच जो हुक्म बि ॾिनो वियो आहे। आईजी सिंध गुलाम नबी मेमण करप्शन इल्ज़ाम हेठि ॿिनि डीएसपीज़ खे मुअतल करे छॾियो आहे। करप्शन इल्ज़ाम हेठि बिन कासिम ऐं क़ाइदाबाद जे डीएसपी खे मुअतल कयो वियो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे मलीर में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मीर ज़ुल्फ़कार सां। ज़ुल्फ़कार, अपडेट कजो, ॿुधाए थो वञे त आईजी सिंध गुलाम नबी मेमण ॿिनि डीएसपीज़ खे मुअतल करे छॾियो आहे। छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल निदा, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त आईजी सिंध जेको आहे गुलाम नबी मेमण हिकु वॾो क़दम खयो आहे। मलीर ज़िले जे ॿिनि डीएसपीनि खे जेको आहे फौरी तौर ते मुअतल करे ऐं उन्हनि ख़िलाफ़ इंक्वायरी विहारण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ज़रियनि खां मालूम थियो आहे त आईजी सिंध गुलाम नबी मेमण जेको आहे उन्हनि ॿिन्ही डीएसपी बिन कासिम नज़र डिशक ऐं डीएसपी क़ाइदाबाद परवर मीरानी के जेको आहे करप्शन ऐं मंशियात जा पैसा वठण ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे ॾोहनि जेके ऑर्गेनाइज़ क्राइम आहिनि उन्हनि जा पैसा वठण जे इल्ज़ाम में मुअतल करे छॾियो आहे ऐं उन्हनि खे जेको आहे सीपीओ में रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो आहे। ठीकु आहे ज़ुल्फ़कार, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।